सब खां तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी जो तव्हां आया हो, रब ख़ुदि मां भरे करे। जनाब IG साहब, जनाब DIG साहब लाड़काना, SSP साहब लाड़काना, जिन जी तरफ़ां सख़्तु हुकुमा कमा हुआ। जेकी बि समाज जी बुरायूं आहिनि जंहिं जे हदनि में हलनि थियूं उनखे बिल्कुलु जड़ खां ख़तमु करिणो आहे। पोइ उन जे हिसाब सां जीअं असांजी पोस्टिंग ते थी आहे, पोइ अलहमदिल्ला मां 1.5 महीने 2 महीननि में जेके बि हिते कार्रवाई कयूं समाजी बुरायूं उहो अॾा आहिनि। जेका समाजी बुराई आहे असांखे काफ़ी निशानियूं थियूं, उनखे मां 3 अॾनि ते छापा हणी करे हिकिड़े हंधा 4 औरतूं 2 मर्द गिरफ़्तार करे उनखे जेल मोकिलियो वियो। ॿिए दफ़े वरी मां ॿिए हंधि अॾो हयो आहे, छापो हयो आहे। उतो बि असांखे इंशाअल्लाह साईं कामयाबी ॾिनी, जिथां असांखे 4 मायूं ऐं हिकु मर्द असांखे मिलियो जेको असां उनखे जेल मोकिलियोसीं। मंशात जे हिसाब सां जेको असांजो हिते हले थी मुअमल थी उहा मंशात हिन वक़्तु बि असां हाणे तक़रीबन 1100 ग्राम लॻभॻि मां हिकिड़ो पकड़ियो आहे। सोनल शाहणी हुयो जंहिंखे मूं चालान कयो आहे, सेंटर जेल मोकिलियो आहे। उन खां अॻु में बि आहिनि काफ़ी जेके आहिनि ॾोहारी, उन ॾोहारनि ते बि अलहमदिल्ला असां ज़ाब्तो आंदो आहे। ॾोहनि ते 0 टॉलरेंस मां हिते पंहिंजी हद में इहा शइ क्राइम खे बणायो आहे। रब जे फज़ल करम सां असांजे SSP साहब जा सख़्तु अहकामात आहिनि त ॾोह बिल्कुलु न थिए। जेका बि समाजी बुराई जी जुआ जो ॾोह हूंदो, मंशात हूंदी, का बि हूंदी, उन्हनि ते नो टॉलरेंस सां नो उन्हनि ते का शइ आहे, कुझु बि उन्हनि खे बख़्श न कयो वेंदो। गुलाब साहब ये जेको हर चौंक ते असांजी हीरोइन नज़र हुजे, इन जे बारे में SSP साहब को हिदायत तव्हांखे ॾिनी? SSP साहब जो बिल्कुलु बार बार इहे आहिनि हिदायतूं त को बि हिते मंशात फ़रोश उन खां बि जेको मंशात वापराए थो उहो बि मूंखे नज़र न अचे। उहो हिते तक़रीबन मां हिन वक़्तु पंहिंजी पोस्टिंग जे दौरान 50 जे लॻभॻि मां चालान कया आहिनि। जेके मंशात फ़रोश ऐं जेके शहर में हीरोइनी जेके मंशात पीअनि था उनमें चोरियूं बि कनि था, उनखे तक़रीबन 50 जे लॻभॻि में उनखे चालान करे उनखे मां जेल मोकिलियो आहे।